नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में कंबर वासी नौजवान साकिब हकड़ो सां इस्लामाबाद यूनिवर्सिटी इंतज़ामिया जी तहसुब परस्त ऐं यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ कंडियारो में जस्कम आल पार्टीज़ अमीर अल बहर वेलफेयर ऑर्गेनाइज़ पारां रमज़ान ख़ासकेली, हारून कलोड़ो, इमदाद कलेरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ठारू शाह कंडियारो रोड ते एहतजाज मुज़ाहिरो कयो, जिते अॻुवाणी जो चवणु आहे त इस्लामाबाद जी बहरिया यूनिवर्सिटी जे तहसुब परस्त उस्ताद इंतज़ामिया पारां नौजवान खे सिंधी लिबास पाइण जे करे हथ वठी फेल कयो वियो, जंहिं सबबि नौजवान साकिब हकड़ो दिल बर्दाश्त न थी ऐं ख़ुदकुशी कई, जंहिंजा ज़िम्मेवार इस्लामाबाद यूनिवर्सिटी जे उस्ताद मुदस्सर वाहब ऐं दीबा कैसर ते नौजवान जे खून में मुलवस यूनिवर्सिटी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई करे मुलविस उस्ताद ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे ऐं खेनि फौरी गिरफ़्तार कयो वञे। हिननि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट खे अपील कंदे चयो त नौजवान साकिब हकड़ो जे खून जो पाण मुरादो नोटिस वठी नौजवान जे खून सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।